बॉलीवुड जी दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा चयो आहे त हर कंहिंखे ख़ुशि रखणु मुमकिन न हूंदो आहे। उन लाइ सिर्फ़ उहो कंदी आहियां जंहिंसां पाण ख़ुशि रही सघां। संदसि चवणु हो त जेकॾहिं को मूंखे पसंदि करे थो त तमामु सुठो आहे ऐं जेकॾहिं नथो करे त बि सही आहे। इहो ई सबबु आहे जो हूअ पंहिंजे शर्तनि ते कमु कंदी आहे ऐं कंहिं तरफ़ां बि दबाव में नाहे ईंदी। ॿिए तरफ़ बॉलीवुड दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा ॻाइणे कैलाश खेर जी कैनेडियन पॉप गुलकार जस्टिन बीबर जी कंसर्ट में परफॉर्म करण जी दावा जी तरदीद करे छॾी। भारतीय ज़रियनि मूजिबि अदाकारा सोनाक्षी सिन्हा चयो आहे त हूअ हिकु अदाकारा आहे, खेसि मौसीक़ीअ सां मुहबत आहे ऐं गाना ॻाइण ऐं उन में परफॉर्म करण जो बि शौक़ु आहे। सोनाक्षी सिन्हा जो चवणो हो त पर हूअ मुंबई में 10 मई ते थियण वारे कैनेडियन ॻाइणे जस्टिन बीबर जे कंसर्ट में परफॉर्म न कंदी। दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी, में लेके जाऊं और सबको मैं सिखाऊं क्या। चिंता ता चिता चिता चिंता ता